नाज़रीन, इन वक्त असां टंडोलियार जे हेस्को ऑफिस में मौजूद आहियूं, जिते हेस्को अमलदारनि तरफ़ां आवाम जी सहूलियत लाइ खुली कचहरी लगाई वई आहे। हिते जेको आहिनि हेस्को हैदराबाद जा जेको आहिनि इंजीनियर ऐं हेस्को चीफ जे जेको हिदायत ते मुख़्तलिफ़ ऑफिसर आयल आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हायूं तो अवामी इशू आवाम जे मसइलनि जे हल लाइ हुन जेको कचहरी खुली कचहरी लगाई आहे हुन सां कहिड़ो लाभ मिलंदो। असुल अर्ज़ु कयां, ज़्यादा माण्हुनि जा मसइला त असां जेको आहे बिल वधीक आहे, पोइ असां भरे नथा सघूं। असां कोशिशि करे उन्हनि खे ईज़ी इंस्टॉलमेंट करे ॾिना आहिनि त माण्हुनि जी जीअं मसइला त हल थियनि, कुझु बाबडा खे पेमेंट मिले, कुझु आवाम जा मसइला हल थियनि। ऐं काफ़ी किस्तनि वारा माण्हू हुआ जेके चवंदा असां भरे नथा सघूं, असां उन किस्तूं करे ॾिना आहिनि। त असां काफ़ी ट्रांसफार्मर मेरिट ते ॾेई चुका आहियूं, आगमेंटेशन एडिशन, ऐं कुझु जेके अञा कमु हले पियो। ऐं काफ़ी अर्ज़ु जो आहे ट्रांसफार्मर सड़ण जो इहो मसइलो आहे, जेको सैंक्शन लोड आहे उन खां माण्हू ओवर हलाइनि था। उते कुंडा बि आहिनि ऐं पंचायत सिस्टम हुजणु घुरिजे। मिसाल हिकिड़ो ट्रांसफार्मर माले में लॻल आहे, माले वारनि जी थोरी ज़िमेदारी आहे उनखे रोकनि, बाबा हिते चोरी न कयो, हिते कुंडा न लॻायो। खुली कचहरी सुन करके तबीयत खुश होगी, लोगों की तबीयत खुश कर दी। और जितना भी मतलब है कि फरमान अली साहब ने, एसी साहब ने जो फरमाया कि मैं आपके दरमियान आता रहूँगा और लोगों के मसले मसाइल ज़्यादा हो रहे हैं, मैं इंशाल्लाह यहाँ टंडोलियार आकर के ही मसले मसाइल हल करूँगा। इनको 50 दफ़ा कहा है कि आप लम्ज़ो एक बुक होती है उसमें नाम लिखे होते हैं, ये वो देखते नहीं है, ठोक देते हैं नंबरों से। नंबर इनको पता नहीं होता कि ये मस्जिद है या मदरसा है। सदीक अकबर के ठोक रखे हैं, एक मस्जिद है उस पर 1500 यूनिट एक साथ ठोक दिए, उससे 1 लाख रुपए का बिल है। अब यकीन दयानी कराइए कि इंशाल्लाह हम काम करेंगे, नहीं होगा तो फिर आपसे रब्ता करेंगे। जी नाज़रीन, तमामु खुली कचहरी में जेको हेस्को जा जेको ऑफिसर आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उनजो चवणु आहे त असां आवाम जी के सहूलियत मुहैया करण लाइ ऐं उन्हनि खे ट्रांसफर ऐं प्लस बिजली जी बहाली लाइ हर मुमकिन कोशिशि करे रहिया आहिनि। अॼु जेको खुली कचहरी लगाई वई आहे, हीअ बि आवाम खे सहूलियत ॾियण लाइ लगाई वई आहे त जीअं आवाम खे बहितर फ़ाइदो थी सघे। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो अलायर।